अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां हाला में मौजूदु आहियूं ऐं असां साईं साहिब ॾिनो वरिया साहिब ऐं साईं सिंध जी बहितरीन शख़्सियत साईं मौलाना असदुल्ला फिरोज़ साहिब असां सां गॾु मौजूदु आहे। ऐं अॼु साईं जन वटि असां साहिब ॾिनो साहिब इफ़्तार जो प्रोग्राम आहे असांजो। साईं जन बची विया, ॾाढी कचहरी कयूं, कचहरी कॾहिं न कॾहिं ॻाल्हि थी आहे सिंधूअ ते केनाल जेके आहे हींअर सिंध जो अहम इशू जेको मसइलो हले पियो। अॼु असांजा वकील कराची ॾाढो कयो अथनि ऐं साईं खां उनजे मुताबिक़ असां पुछंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं कुझु ॾींहं पहिरीं जमियत उलमा इस्लाम मुख़्तलिफ़ ज़िलनि में इन केनाल जे ख़िलाफ़ जेके एहतजाज कया। हाणे माशाअल्लाह हर हिकु नंढे वॾे जो हिकिड़ो आवाज़ थी वियो आहे सिंधूअ ते केनाल खां मंज़ूर। तव्हां उनजे मुताबिक़ तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई। अल्लाह पाक कुरान पाक में फरमाए थो त पाणी हर शइ जी ज़िंदगी आहे। जमियत उलमा इस्लाम पहिरें ॾींहं खां वठी इन मौक़ुफ़ ते आहे त सिंध मां बदअमनी बि ख़तमु थिए। सिंध अमन मार्च जे हवाले सां क़ाइदे सिंध अॻ में पूरी सिंध में हर ॻोठ में हर शहर में अमन जी आज़ान ॾिनी आहे। हाणे बि जमियत उलमा इस्लाम शूरा जे अंदरि सगरनि में इहो फ़ैसिलो कयो वरी सिंध मार्च करिणो आहे, जंहिंमें आम इशू ॿ आहिनि। हिकु सिंध जे पाणीअ जो मसइलो। सिंध पाणी असांजी ज़िंदगी आहे। सिंधू दरिया सां असांजा नसुल ऐं असांजा फ़ज़ुल वाबस्ता आहिनि। जीअं अॼु वकीलनि इहा जदोजहद कई आहे, शागिर्दनि इहा जदोजहद कई आहे, ईअं असांजे पूरी सिंधी क़ौम जे हर शोबे खे उहे कहिड़े बि शोबे सां तालुक़ रखनि था, मौलवी हुजनि, शागिर्द हुजनि, मज़दूर हुजनि, हारी हुजनि, वापारी हुजनि, केर बि हुजनि, उन्हनि सभिनी सिंध जे रहाकुनि खे असांजी गुज़ारिश आहे त पाणीअ जो मसइलो हिकिड़ो आम मसइलो आहे, असांजे ज़िंदगियुनि जो मसइलो आहे, असांजे नसुलनि ऐं असांजे फ़सुलनि जो मसइलो आहे। ॾिसो असांजे थर में पाणी कोन्हे को त असांजा थरी मारोड़ा वीचारा लाबारनि जे टाइम ते पंहिंजा ॿार बचा वठी ॾाटरा खणी हिते अची लाबारा कनि था। सबबु बि आहे हुन वीचारनि वटि पाणी कोन्हे को। अॼु असांजे पाणीअ ते पंजाब धाड़ा पियो हणे। ईअं न थिए त सुभाणे असां इन्हनि थरी भाइरनि वांगुरु वरी ॾाटरा खणी असां पंजाब लाबारा करणु वञूं, वरी लाबारनि मां जेको असांखे 4 ताणा मिलनि, इहो असांजे ज़िंदगीअ जो मसइलो आहे। इन जे करे असां तव्हांजे चैनल जे ज़रिए, तव्हांजे यूट्यूब चैनल जे ज़रिए तमामु सिंधी क़ौम खे इहा अपील ऐं गुज़ारिश कयूं था त सिंधू दरिया जो मसइलो असांजे ज़िंदगी जो मसइलो आहे, असांजे ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। असांजो माशी क़त्ले आम कयो पियो वञे। सुभाणे 6 करोड़ सिंधी असांजा काॾे वेंदा। इन आम इशूअ ते पूरी क़ौम खे उथणु खपे, गहरी निंड मां सुजाॻ थियणु खपे। इंशाअल्लाह अप्रैल ऐं मई जे अंदरि वरी क़ाइदे सिंध ऐलान कयो आहे त असां पंहिंजे सिंधू दरिया ते कंहिंखे बि दाड़ो न ॾींदासीं। पूरी सिंध जे अंदरि अमन मार्च थींदा, रोड ब्लॉक थींदा। जेकॾहिं पंजाब असां सां ज़्यादती या कई असांजो पाणी रोके या पाणी चोरी कई त सिंध मां जेके बि शयूं पंजाब जे तरफ़ वञनि थियूं असां उहे सभु शयूं बंदि करे रत जे आख़िरी क़तरे ताईं असां सिंधू दरिया जे लाइ विढ़ंदासीं। छकई नाल त परे, पर असां पाणी जो हिकिड़ो फुड़ो सिंधू दरिया में खणणु न ॾींदासीं। इंशाअल्लाह वरी डंडे ते हणणो पवंदो।